लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे हिन ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं लाइक करण न विसारींदा ऐं ॾिसण न विसारींदा। मीर हसन सोलंकी परवेज आई पहलवान हुजूर भाई जरदारी 1000 रुपया इनाम आए पोई मलाए ना था इन पासे थी ठायो इन पासे थियो अग्या किरा ना फिरो पहलवान जरदारी है पहलवान परवेज खास केली पोई मलाए सख्त मुकाबलो आए वाह वाह पहलवान सख्त मुकाबलो आए ना था एदा लो बाबा उते मैदान में हलो मानन सा मोमारी न कर पहलवान खास केली परवेज वीर मुनवर मुगल मंजूर मुगल आजा पिया कनान करीब चीफ सरदार पहुंचण वारा आहिनि अग में अली हसन खान अदा एकड़ो अग में बुडो पियो आहे वडी मेहरबानी अली शेर मला जी आबड़ा जी हथ बजिया सांगर जो हीरो आहा ठीक है मां ॾिसां पियो पंहिंजे जी ॻाल्हि न ॻाल्हि खुदा करनी कबी एॾा उस्ताद मुंहिंजो वेठो आहे चए थो पातर हणंदोसीं जे रवाज़ कई लौट दे उस्ताद खैर मोहम्मद जो टप आहे होशियार सरदारी ऐं ख़ासि केली बल पोई मुकाबलो सख़्त भली डोरी मैदान में ऐं ख़ासि केली दुनिया जूं नज़रूं तो में विड़ी रखियर ऐं जतन जो क़दुरु कयो मजीद जत ऐं वाहिद जत ॿई जत नाले वारा पहलवान इनाम ॾियो जतन खे फासियो 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 हल आओ हिकिड़ो मिनट पहलवान खास केली ऐं जरदारी ऐं खास केली पोई मल आहे सख्त मुकाबलो आहे आ जरदारी आ खास केली सांगड़ ऐं नवाब शाह जो मुकाबलो आहे काबू आहे काबू 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 हथ न कढ पहलवान जरदारी ऐं खास केली वाह 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 खास केली वाह परवेज वाह अदा सदामा वाह परवेज खास केली अनकरीब मलाखड़े में चीफ सरदार मानवा